भारत ऐं चीन विच में लद्दाख वारी सरहदी इलाइक़े ते हलंदड़ तकरार जे बावजूदि ॿिन्ही मुल्कनि जूं फ़ौजूं हथियारनि जो इस्तेमालु न करे रहियूं आहिनि। उनजो सबबु भारत ऐं चीन में हिकु सीज़ फायर मुआहिदो आहे, जंहिं मूजिबि ॿिन्ही मुल्कनि जूं फ़ौजूं कंहिं बि तकरार पैदा थियण जी सूरत में हिक ॿिए ख़िलाफ़ हथियारनि जो इस्तेमालु न कंदियूं, न ई फ़ौज जे हेठिएं रैंक जे सिपाहियुनि वटि हथियार हूंदा। उहो मुआहिदो अॻूणे भारतीय वज़ीर आज़म अटल बिहारी वाजपेयी जे दौर में चीन जे दौरे दौरान थियो हो, जंहिंखे अटल बिहारी वाजपेयी खां पोइ मनमोहन सिंह पिणु बरक़रार रखियो हो। भारतीय सहाफ़ी सीबल दास गुप्ता मूजिबि ॿिन्ही मुल्कनि में थियल मुआहिदे में कंहिं बि फ्रंट लाइन ते मुक़ररु फ़ौजनि वटि हथियार रखण जी इजाज़त न आहे। सिर्फ़ ऑफिसर रैंक जा फ़ौजी हथियार रखे सघनि था, जेके तकरार दौरान पंहिंजे बंदूकनि जो मुंहुं ज़मीन ॾांहुं रखंदा आहिनि। संदसि मूजिबि तंहिं करे वेझड़ वारी भारत ऐं चीन विच में सरहदी तकरार बावजूदि ॿिन्ही मुल्कनि जी फ़ौज हथियारनि जो इस्तेमालु न कयो आहे। तकरार पैदा थियण जी सूरत में ॿिन्ही मुल्क जे सिपाहियुनि खे मल विढ़ण समेत हिक ॿिए खे धिका ॾियण जी इजाज़त आहे। मुआहिदे मूजिबि भारतीय ऐं चीनी फ़ौजुनि विच में जेकॾहिं मामिलो मुंहमारी ते बि आयो त कुझु ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखियो वेंदो आहे। मिसाल वेझड़ में चीन ऐं भारत जे फ़ौजुनि विच में थियल तकरार जी वीडियो ॾिसबी त उन में ईअं महसूसु थी रहियो आहे जीअं की ॿार मल विढ़ी रहिया हुजनि, जहिड़े दौरान फ़ौजी हिक ॿिए खे सिर्फ़ु धिका ॾेई रहिया हुआ। सरहदी जहिड़े दौरान कंहिं बि फ़ौजी खे मुख़ालिफ़ फ़ौज जे सिपाही ते चमाट हणण जी इजाज़त न आहे, छाकाणि त चमाट सां ॻाल्हि बेइज़ती तरफ़ वधी वेंदी आहे, जंहिं सबबु मामिलो वधीक ख़राबु थियण जो ख़ुदशो हूंदो आहे। गुज़िरियल हफ़्ते दौरान लद्दाख में भारतीय ऐं चीनी फ़ौजुनि विच में हिक ॿिए ते पथराव जी वीडियो साम्हूं आई हुई, जंहिं ते भारतीय सहाफ़ी सीबल दास गुप्ता चयो त जेकॾहिं ईअं थियो आहे त उहो ख़तरनाक आहे। अहिड़नि वाक़नि सां अमन खे ख़तरो हूंदो आहे। संदसि चवण हो त ख़िते जा मुल्क ख़तरनाक सूरत हाल ॾांहुं वधी रहिया आहिनि। जेकॾहिं तारीख़ उथलाए ॾिसबी त केतिरियूं ई जंगियूं सिर्फ़ु कंहिं मामूली ग़लती विचां लॻियूं हुयूं।